जी डॉक्टर सैम के तव्हां शेयर करण जे लाइ बेशक इन ॻाल्हि में को शक न आहे त हू हिकु मुनफ़रिद शाइर हुआ ऐं हाणे मां जीअं महिमान खे इनवाइट कंदमि उहो बेशक कंहिं बि तारीफ़ जो मुहताज न आहिनि समूरी सिंध बल्कि सिंध खां बि ॿाहिरि उहो सुञाता वञनि था मशहूर अदीब आहिनि दानिशवर आहिनि लेखक आहिनि समाज सुधारक आहिनि सर जामी चांडो खे मां इनवाइट कंदसि त प्लीज़ हू स्टेज ते अचनि ऐं पंहिंजे ख़्याल वरी महिरबानी सब खां अॻु में त असांजे दोस्तनि रोशन ख़्याल फोरम डॉक्टर हमीद सर सभु मूंखे इहो ॾिसी ख़ुशी थी आहे त तव्हां चयो आहे त ही विस्तार में विसरनि जो सिलसिलो शुरू था कयूं ऐं तमामु ज़रूरी आहे छाकाणि त तमामु घणा अहिड़ा असांजी तारीख़ जा अकाबर तख़लीक़ार आहिनि जिन खे न हाणे उन्हनि जो ख़ानदान थो सेलिब्रेट करे न उन्हनि खे इदारा था सेलिब्रेट कनि ऐं नतीजे में न उन सुठो न घणो वाक़ बि न आहे त मां सम्झो इहा तमामु सुहिणी ॻाल्हि थींदी डॉक्टर तनवीर अब्बासी साहब जी शख़्सियत उनजी ज़ात उनजो कयल पूरो ऐं घणा पासा जी शख़्सियत ते डॉक्टर महबूब मुर्तज़ा सईद दोस्तनि तफ़सील सां ॻाल्हायो असांजी ख़ुशबख़्ती इहा हुई त मुंहिंजी बि डॉक्टर तनवीर अब्बासी साहब सां आख़िरी 8-10 साल तमामु सुठो वेझड़ाई में तालुक़ रहियो जेको डॉक्टर तनवीर अब्बासी जंहिं पंहिंजी ज़िंदगी जे जंहिं अदबी इंटरव्यू खे ज़िंदगी जो सभ खां शानदार इंटरव्यू करार ॾिनो उहो मूं ऐं मुर्तज़ा साहब खां वरितो 1992 आहे या साल 93 इहो साल डॉक्टर साहब सां हैदराबाद वारे घर सरमद जो घर वो ज़ाहिर है वो घर न हो पर वो हिकिड़ो अदबी हिकिड़ो तनवीर अब्बासी साहब जे करे हिकिड़ो इदारो अकेडमी जिते ॾियण थींदो हो सिखबो कचहरियूं थियूं वो डॉक्टर साहब जॾहिं वरी इस्लामाबाद शिफ्ट थी आयो सरमद पुट जे वापसी खां पोइ जॾहिं ॿाहिरि पढ़ी आयो वो डॉक्टर साहब सां घणो फ्रीक्वेंट कचहरियूं इस्लामाबाद में तमामु जुड़ियूं ऐं कॾहिं उहे यादगिरी कलम कयो मुर्तज़ा ऐं दोस्त जेके वेझला उन्हनि खे उहे किसा ॿुधाए छॾिया डॉक्टर तनवीर अब्बासी ते मां सिर्फ़ु ॿिनि पासनि ते पंहिंजा वीचार रखंदुसि पर मां कुझु उनजी शख़्सियत जे बारे में कुझु उनजे कम जे बारे में ॼाण करणु ज़ाती तौर ते मूं डॉक्टर तनवीर अब्बासी साहब खे हिकिड़ो निहायत मासूम तबदो इंसान मतिलबु दुनिया में हुन चवंदा आहिनि त ओरिजिनल निज निबार माण्हू वॾनि माण्हू जी निशानी हूंदी आहे त हुननि जे वजूद ऐं शख़्सियत मां कॾहिं मासूम त न वेंदी आहे तनवीर साहब बि ऐं तमामु मासूम त सही रहे ख़बर आहे जिन दोस्तनि मुर्तज़ा खे ख़बर आहे जेतिरी दोस्तनि खां वेझा जमालियात ऐं उहो डॉक्टर साहब जो बुनियादी मिज़ाज हो ऐं अदब ऐं फ़न में जमालियात जो ख़ासि मैदान मालूम मिसाल आहे ऐं डॉक्टर साहब उन टही जो माण्हू हो जेका टही सिंध जी जदीद सिंध जे बुनियाद अदब में फ़िक्र में ऐं सभिनी शोबनि में जंहिं नस्ल ऐं जंहिं टहीअ हिन सॼी सिंध जा जदीद बुनियाद रखिया उनजो हिकिड़ो अहम तरीन माण्हू डॉक्टर तनवीर अब्बासी साहब हो ऐं जीअं दोस्तनि ॿुधायो त हू शाइर हो जंहिंखे मां ॻाल्हाए सम्झाईंदा हू अदीब हो हू मुहक़िक़ हो ऐं हू अदब जो पाकू हो ऐं जीअं डॉक्टर मक़बूल चयो त मौसीक़ी बि हुनजो निहायत दिलि जो मौज़ू हो डॉक्टर तनवीर अब्बासी साहब जी ड्राइवर में वेठो त बुक शेल्फ जा पहिरियां 4 शेल्फ कैसेट हूंदियूं ऐं हेठि तरतीब सां टेप रिकॉर्डर में हूंदो डॉक्टर साहब पंहिंजी मर्ज़ी सां कॾहिं कॾहिं मूं में पंहिंजा पसंदि जा कलाम ॻाईंदो ऐं मौसीक़ी ॾाढो तमामु त हुनजी घणा पासा जी शख़्सियत आहे मां हुनजे ॿिनि पासनि ते पंहिंजा वीचार थो वठां हिकिड़ो पेश कयां हिकिड़ो शाह लतीफ़ जी शाइरी ॿियो हुनजी पंहिंजी शाइरी डॉक्टर तनवीर अब्बासी पंहिंजे टहीअ जे उन्हनि स्कॉलर्स मां हो उन्हनि ॼाणनि मां हो जंहिंखे क्लासिकल अदब जो जेको वॾो वसीम आहे ऐं हाणे क्लासिकल अदब जी मां ॻाल्हि कयां त मिसाल डॉक्टर बलोच जो को जवाब न आहे डॉक्टर बलोच जो बोलियो आहे उहो बेमिसाल आहे पर डॉक्टर बलोच क्लासिकल शाइरी जे सहर में
उनकी तरक़ी कई शामिल सुन बड़े माण्हू पर क्लासिकल शायरी जो तफ़क्कुर छा इहो डॉक्टर बलूची साहब जो मौज़ू न हो इन करे हिन टहीअ में तमीर अब्बासी साहब वो माण्हू जंहिं सिंध जी क्लासिकल शायरी जे फनी पासनि ते उनजे असलूब ते उनजे ॿोलीअ ते उन सां गॾोगॾु पर ख़ासि तौर ते जेको जो तफ़क्कुर उहो तमीर अब्बासी साहब जो ख़ासि मैदान हो त हीअ जेको किताबु आहे जेको डॉक्टर साहब लिखियो शाह लतीफ़ जी शायरी शाह लतीफ़ जी शायरी खां अॻु में शाह लतीफ़ ते कुझु क़दम ॿुधाए थी चुका खणी चुका कुझु कमु थी चुको मिसाल पर सभ खां पहिरियों कमु जंहिं आलम कयो उहो डॉक्टर गुलबख्श साहब गुलबख्श साहब पहिरियों आलम हो जंहिं शाह लतीफ़ खे औलिया जे तालुक़ मां ऐं इल्मु रिवायती तारुफ़ हो उन मां कढी उनखे पंहिंजे शाइरानी हैसियत में अची बीहारियो जंहिंजो इहो नओं तारुफ़ हो शाह लतीफ़ समाज सां शाह लतीफ़ खे औलिया सम्झण जे बजाए शाह लतीफ़ खे को पीर सम्झण जे बजाए शाह लतीफ़ खे साहिब दरगाह सम्झण जे बजाए शाह लतीफ़ खे क्लासिकल दौर जो वॾे में वॾो शाइर सम्झो ऐं पोइ गुलबख्श साहब उन ते मुकमल कमु न करे सघियो छाकाणि त उनजी ज़िंदगी साथ न हो उनखे गुलबख्श साहब कुल 17-16 साल करे सघियो ऐं बाक़ी कमु पर जेतिरो बि कमु करे वियो उहो शाह लतीफ़ जी नए तारुफ़ जो सभ खां पहिरियों वॾे में वॾो कमु हो जंहिंमें शाह लतीफ़ पंहिंजे समाज सां पंहिंजे ॿोलीअ जे साम्हूं उभी शाह जी जेका परख ऐं शरह में ॿियो क़दम जेको जंहिं आलम कयो उहो साईं जीएम से ऐं पैगाम लतीफ़ जो किताब जेको साईं जीएम से जो हालांकि साईं पाण पंहिंजी किताब में लिखियो आहे त हीअ हुनजी फ़लसफ़ियानी शरह न आहे हीअ हुनजी फ़नी शरह बि न आहे हीअ हुनजी जमालियाती शरह बि न आहे हीअ हुनजी फ़क़ति हिक पासे जी शरह आहे ऐं उहो पासो आहे सियासी शरह जो ऐं सियासी शरह में बि फ़क़ति क़ौमी पासे पर इहो पंहिंजे सिर उन ज़माने में 50 जे दहाके में हिकु वॾो क़दम हो त शाह लतीफ़ खे ऐं ज़ाहिर इहो दौर बॉलीवुड जो ऐं उन ज़माने जो सिंध जी जेका नई तशकील थी रही त साईं जीएम सेठ जो उहो जेको किताबु आहे उहो यकीनन बुनियादी किताब हुई हुन त बली साहब जा हाणे किताब अची विया हुन लेक्चर तकरीरूं अवाम में शाह लतीफ़ जो तमामु वॾो बाक़ू हो तमामु वॾो शाइर हो अहिड़ो पेश कयो पर तहरीर जी सूरत में 70 जे दहाके में ॿिनि आलिमनि इन ॾिस में क़दम खया वञा जंहिंमें डॉक्टर अलॻि मोयो मूं कोई ॻाल्हि करे छॾिया आहिनि किताबी सूरत में पर अॼु जे ज़माने में इदारा छपाए वारा कोन्हनि उहे 8 जुल्द छपाई कया 8 वॉल्यूम पूरा जेके सिंधी अदब जी में जेका मकाला नवीसी मज़मून नवीसी मौज़ूआत आहे 8 जुल्द केरु छपी पियो ज़माने में कोई छपल ॾिठो मां हिते चवंदा तयार आहे त मां मुफ़्त में ॾियण तयार आहियां कोई छपल न त उहो दर्जन में हुनखे पीडीएफ करे आलम में इन जहिड़ी तरह जवाब आला इहो ई जिन सका त कोई इहो तरीक़ो आहे इहो मां सोचे रखियो अलॻि मोहन साहब जा जेके मकाला हुआ शेर जे परख जा नवां तरीक़ा शेर जे इतिहास जा नवां तरीक़ा 1978 में डॉक्टर मोहन साहब हिकिड़ा बेमिसाल मकाला लिखिया ऐं उहे मकाला शाह लतीफ़ जी जेको इतिहास कयो आहे तमीर साहब उन खां अॻु कयो त उहे जेके मकाला हुन लिखिया त उन में हिकिड़ो नटालो आलिमो आकू हिकिड़ो हुननि ऐं हुन वसीउ मुतालिबो आलमी अदब जो आलमी अदब जे तनक़ीदी रिवायतुनि जो तनवीर अब्बासी साहब जो ही किताब आहे उन तसलसल में जेको पहिरीं त टिनि जुदा किताबनि जी सूरत में छपियो पोइ बाद में हिकु हिकिड़े किताब जी सूरत में आयो मां उन तारीफ़ सां कराइणु चाहियां थो इहो पहिरियों किताब हो जंहिं शाह लतीफ़ खे छो त अॻु में कम जेके थिया उहे कम हिकु पासा हुआ गुलबख्श साहब उनखे ख़ासि वॾे शाइर तौरु पेश कयो साईं जीएम सेठ उनखे क़ौमी शाइर तौरु पेश कयो ऐं ॿियनि माण्हुनि लिखियो पर तनवीर अब्बासी साहब जो किताब शाह लतीफ़ जी शायरी शाह लतीफ़ जो हिकिड़ो घणे पासाउनि जो मुतालियो मिसाल तौरु हुन इहो पंहिंजी किताब में बिल्कुलु वाज़े करे ॾिनो त शाह लतीफ़ ओछो त कोन ॿुधायो हो शाह लतीफ़ जो जेको जेको सॼो निज़ाम फ़न आहे ऐं जेको निज़ाम तफ़क्कुर आहे जेको उनजा मौज़ू ऐं जीअं डॉक्टर महमूद चयो त ॿियो शाइनात इहे तक़रीबन सभु सुर पंहिंजे रिसाले में ऐं पहिरियों रिसालो में शाइनात जो जेको अची चुको हो त तनवीर अब्बासी साहब हिन किताब में ॿुधायो त काज़ी कादन शाह करीम गोलीवाल लुत्फुल्लाह शाह कादरी
जेको शाह लतीफ़ जे जनम खां 3 साल गुज़ारे हो ऐं शाह लतीफ़ जे दौर में उन खां सीनियर हो। शाह लतीफ़ जो नौजवान हो त ॿियो शाह इनायत पंहिंजे आख़िरी ज़माने में नसर हो। जॾहिं सिंधी क्लासिकल शाइरी में पहिरियों दफ़ो सभु सुर तरतीब मिलंदा ऐं पहिरियों दफ़ो रिसालो जेको आहे उहो ॿियो शाह इनायत जो त हिन किताब में शाह लतीफ़ जे हवाले सां तनवीर साहब निहायत आलिमाना ऐं मिसालनि सां ऐं पूरी तहक़ीक़ सां लिखियो त शाह लतीफ़ जो पस मंज़र ही आहे। शाह लतीफ़ हिन सॼे क्लासिकल पस मंज़र मां ऐं उन में उहो सिंधी शाइरी हो, उन में ॿी रिवायतूं शाइरी तसव्वुफ़ जी रिवायतूं फारसी जी ऐं हिंदुस्तान जी नंढे खंड जी रिवायतूं हुयूं। पर ख़ासि तौर ते जेको हिन किताब में तनवीर अबाई साहब कमाल कयो उहो इहो कयो त शाह लतीफ़ जी शाइरीअ जो जेको क्लासिकल दौर जो पस मंज़र हो, जेके बुनियादी शाइर हुआ इन सॼे पंध जा उनखे वाज़े कयो। ऐं तनवीर साहब त इहो करे मुकमल हिन किताब में त हुन तकलीफ़ हुन ॾाढी छॾे करे बाक़ी शाह पिणु बुलबुल ऐं पंहिंजो मुस्तफ़ा शाह कादरी मियो शाह इनायत उनजे बैतनि जूं सिटूं कढी लिखायूं शाह लतीफ़ जे कलाम मां। शाह लतीफ़ हुननि खां एतिरो मुतासिर हो जो जेके ज़रबुल मिसल जेके सिटूं उन्हनि जूं शाइरी जूं उहे शाह बिल्कुलु जीअं जो तीअं कटप आहियूं जीअं रुनी कटपनि थियूं जीअं रुनियूं जीअं तमीर जूं सिटूं अची वियूं ज़रा शाइर कंदा आहियूं। हिन किताब में तमीर अब्बासी साहब शाह लतीफ़ जो मां जो क्लासिकल दौर जो पस मंज़र हो उहो तमामु ग़ैर मामूली तरह जुज़वियात सां मिसालनि सां उहो पेश कयो। ॿी ॻाल्हि जेका हिन में जेका तमीर अब्बासी साहब ने किताब में कई उहा इहा आहे त इहो ज़मानो हो ख़ासि तौर ते 60 वारो ॾहाको हो 70 वारो ॾहाको इहो सियासी रुझान जो दौर हो। इन करे सियासी फ़िक्र वधीक हावी हो हर शइ ते, तफ़क्कुर ऐं ख़ारिजियत वधीक हावी हुई हर शइ जी परख ते। पर तमीर अब्बासी साहब उन किताब में कमाल में लिखायो जंहिं में शाह लतीफ़ जा जेके जवालियाती पासा आहिनि, जेके अक्सबंदी आहे जेका शाह जी शाइरीअ में फनी पासा जेके आहिनि, मिसाल तौर इमेजरी आहे। हाणे मीर अनीस तव्हांखे ख़बर आहे त वॾो शाइर हो जो पर्सिया जो वॾो शाइर हो। हाणे मुंहिंजो माण्हू त मुस्तफ़ा ग़ैर मज़हबी आहे पर मीर अनीस जो निहायत आशिक़ आहे। उन सबबु इहो आहे त नंढे खंड जी शाइरीअ में जॾहिं इमेजरी ईंदी उर्दू शाइरीअ में त को बि शाइर नथो बीही सघे मीर अनीस जे आसपास में। उन इमेजरी अक्सबंदी ऐं तख़यलाती अक्सबंदी उन शाइरी में एॾी घणी आहे। हिन किताब में तमीर अब्बासी साहब शाह लतीफ़ जी शाइरीअ मां उहो सॼो जेको जवालियाती पासो हो जेको अक्सबंदी जो पासो हो उहो सॼो उन मां उन अक्स करे ऐं ॾेखारियो। मां तव्हांखे उनजा मिसाल घणा थींदा पर यानी हिन किताब में उन तारीख़ी पस मंज़र पेश कयो, उन अदबी पस मंज़र पेश कयो, उन सियासी मंज़र पेश कयो, उन शाह जे दौर जो समाजी ढांचो कहिड़ो हो, शाह जे ज़माने जा अख़लाक़ कदर कहिड़ा हुआ, इहो सॼो पस मंज़र ॾेई ऐं पोइ उन शाह जे ज़माने में अवामी शाइरी जी रिवायत कीअं हुई, शाह जे ज़माने में मौसीक़ी जो निज़ाम कीअं हो असां वटि, शाह जे निज़ाम में जे ज़माने शाह जी शाइरीअ में अक्सी शाइरी कहिड़ी आहे, रंगनि जो अभ्यास अॼु जुबिला में दूर बैठी आहे पाण कहाणीकार ऐं अफ़साननि ॻाल्हि आहे हुन पंहिंजे कहाणी अफ़साननि में रंगनि जी मानियत खे तमामु घणो पेश कयो आहे। हिन किताब में तमीर अब्बासी साहब पहिरियों दफ़ो इहो इतिहास पेश कयो त शाह जी शाइरीअ में रंगनि जो इस्तेमालु कीअं हुन कयो आहे, उर्जानी शाइरी में कहिड़ी पेश कई आहे ऐं शाह जा सूरमा ऐं सूरमियूं कहिड़ियूं, छो त आम ज़िक्र उहो सूरमियुनि जो आहे ऐं शाह जी शाइरीअ में सूरमा बि आहिनि। इन करे हिन किताब में तमीर अब्बासी साहब इहो सॼो शाह जो इतिहास करे पेश कयो। त मां सम्झां थो त यकीनन उहो कमु हाणे बीह कोन रहियो आहे, तमीर अब्बासी साहब खां पोइ उते जान कमु थियो आहे, पर शाह जी जेका परख आहे उन में तमीर अब्बासी साहब जो ही किताब हिकिड़ो बुनियादी किताब आहे। जेको बि मुहक़िक़ शाह लतीफ़ ते तहक़ीक़ कंदो पहिरियों पासे को त उहो तमीर अब्बासी साहब जी हिन किताब खां सवाइ अॻिते वधी न सघंदो। त मां सम्झां थो तमीर साहब जो हिकिड़ो वॾो ज़बरदस्ती जो कमु आहे। हाणे चऊं था वरी ॿियो पासो जंहिं ते मां ख़ासि पंहिंजा वीचार पेश करणु चाहींदुसि उहो आहे तनवीर शाइर। तनवीर अब्बासी साहब फ़र्क़ु उमिरि में हुननि जो ऑलमोस्ट 10 जो आहे,
शेख रियाज़ ऐं तनीर भाई साहब जे टहीअ में 9 साल जो तक़रीबन 10 साल फ़र्क़ु आहे या 9 साल जो फ़र्क़ु आहे 11 साल फ़र्क़ु आहे पर 2 साल जो तक़रीबन त इहो जेको दौर हो तनीर भाई साहब जे ज़माने में हुई हाणे मां इहो पेश करणु चाहियां त अयाज़ खां सभु ॼाण था ॼाणे ज़रूरत न आहे तनवीर अब्बासी जो मिज़ाज कहिड़ो हो तनवीर अब्बासी साहब जो शाइरानो मिज़ाज कहिड़ो हो या मौज़ू कहिड़ा हुआ ऐं हुन जो कहिड़ो तनवीर अब्बासी साहब जी जो किताब जो पहिरियों आयो उहो किताब इन खां अॻु में शेख अयाज़ जो किताब छपी चुको हो भौर प्रयागरास ऐं इन खां अॻु में नारायण शाह अची चुको इन खां अॻु में फ़क़ीर आसमानी हुयो इन खां अॻु में अब्दुल करीम बेदाई हुयो इन खां अॻु में किशनचंद बेवस हुयो इन खां अॻु में जब हैदरबख्श हुयो ये सिर्फ नए दौर की शायरी जो नासिर अला शायरी में मिर्ज़ा कलीम बेरी जो दीवान अॻु में चुको हुयो ये दौर पूरो हुयो तनवीर अब्बासी साहब जॾहिं पंहिंजी शायरीअ जे मैदान ते आयो तनवीर अब्बासी साहब रिवायती शायरी जो साम्हूं आयो यानी तनवीर अब्बासी साहब जो पहिरियों किताब आहे उहो बिल्कुलु रिवायती उन किथे किथे अक्स आहिनि झलकियूं आहिनि थोरियूं पर उन जेका रिवायत हुई जमीन शुरा वारी ऐं जेका नंढे खंड में तवज़ुन वारी जेका रिवायती मज़मून वारी या ऊपरी शायरी वारी जेका रिवायत आई त तनवीर अब्बासी साहब जो शायरी जो पहिरियों दौर उहो तव्हांखे बिल्कुलु जेका उर्दू जी रिवायती शायरी फारसी जी रिवायती शायरी नंढे खंड जी जेका रिवायती शायरी ख़ासि तौर ते उर्दू जी असलीअ जी त तनवीर अब्बासी साहब पंहिंजे पहिरें दौर में उनजो तसलसल आहे उन खां सख़्तु मुतासिर आहे उनजो असलूब उनजी ॿोली उनजूं तरकीबूं ऐं उनजा मौज़ू हाणे मां तव्हांखे सिर्फ़ु 2 मिसाल थो ॾियां त फारसी शायरी में आम रवज आहे पर उर्दू शायरी में ज़ेर इज़ाफ़त सां मुरकिब लफ़्ज़ ऐं मुरकिब तशबीह या मुरकिब तमसील जो हिकिड़ो वॾो हिकिड़ी तरकीब सम्झी वेंदी आहे तनवीर इहा साॻी ज़ेर इज़ाफ़त वारो इस्तेमालु शेख अयाज़ जे पहिरियों किताब ते तमामु घणो हावी आहे पर फ़र्क़ु कहिड़ो आहे त उनजो तफ़क्कुर न आहे शेख अयाज़ जो फ़िक्र बिल्कुलु नए दौर जो आहे शेख अयाज़ के असर साॻियो नरही सां कैफ़ो सरमस्ती आसर्द मोहब्बत जी बस्ती अन मए में लाए सामाना गुज़री वई त गज़ल में जेको मिज़ाज आहे उहो उहो ई आहे जेको रिवायती हो पर उनजो तफ़क्कुर ऐं उनजा मौज़ू अयाज़ नवां कोन्हे पर तनवीर अब्बासी साहब जी शुरूआत जी शायरी बिल्कुलु रिवायती शायरी आहे ऐं तव्हां जेके पढ़ंदव लेकिन पढ़ी हूंदव त एतिरो घणो फारसी खां मुतासिर ऐं उर्दू जी तरकीब खां मुतासिर जेका ज़ेर इज़ाफ़त आहे मां मिसाल थो ॾियां कि हे तव्हांखे मां पहिरियों किताब मिसाल थो ॾियां गर्दिश कुहन काविश लातमाम ऐं चंद नील गुण चाक ग्रेमा नरमे चहा न्याज़ आस्था चश्मे दीगरा और ये ताकि हर जी सिट एड़ी तरकीब हुजी मिलंदी जुल्फ़े बेचा ऐं परवंदे बरके ता दस्ते जुनून बज़े रफ़ीका तश्मे दवा ज़ब्ते फुगा अश्क माहिर आमिल बज़्म सुखुन ताबिश अनवार दीदे खून बार फर्द मिल्लत दौरे जुनून आलम अक्ल खिद दामन साहिल बंदिश फुगा फ़रेब नज़र ज़ौक़ जुस्तजू चाक़ गिरेबा माह अंजुम ज़ुल्मत शब चश्म तर मतलब ही मां फ़क़त तव्हांखे पहिरें किताब जेको छपियो उन मां ऐं जेको उन खां कलाम त तनवीर साहब जो पहिरियों दौर मां इन करे थो बयानु कयां त तनवीर साहब जा 3 दौर आहिनि तनवीर साहब जी शायरी में 3 सफ़र आहिनि इब्तिदाई दौर बिल्कुलु उरूज़ी रिवायती शायरी जो मिज़ाज वारो आहे ऐं इन करे ई मिसाल तौर पाण पंहिंजे बारे में थो चवे उनखे इहो शायदि अहसासु हुयो पंहिंजे बारे में चए थो ज़माने में रवा न आहे अञा शेर तुंहिंजो ऐं तनवीर रवा न आहे अञा शेर तुंहिंजो ऐं तनवीर चलो अथई त कर उस्ताद कारगर जी तलाश हाणे हिकिड़ो नओं शाइर आहे उहो पंहिंजे बंद शुरू कयो अथई ऐं उन ज़माने जी जेका रिवायती जेका सिंधी शाइरी त मां चवण थो घुरां त तनवीर अब्बासी खां अॻु में जदीद सिंधी
शायरी जो दौर अची चुको पर तनवीर उनखां मुतासिर न आहे। तनवीर अब्बासी मुतासिर रवायती शायरी हुआ ऐं उन खां जेका उर्दू सिंधी में हुई ऐं फारसी में हुई इन करे इहो तव्हांखे मां मिसाल ॾिसां थो। मिसाल हिकु रहण दे दस्त जुनून, रहण दे दस्त जुनून, रहण दे दस्त जुनून ता हिकिड़े दामन में बयान दारे जुनून कुछ त पैरनि में हुजे। इहा जेका फारसी आमीज़ मिज़ाज जो शायरी जो तनवीर साहब जी शायरी खे बाक़ी आहे। ॿियो दौर तनवीर साहब जो जेको अॻियां अचे थो शायरी में जॾहिं माण्हुनि खे तसलसल तनवीर साहब जी जेको मुकमल जेको दीवान आहे कंप्लीट उहो हाणे सिंधा लाइ वरी पेश आहे उहो मुहाल लाइ मोड़ बि पियल आहे उन मां ज़रो ज़रे ॿियो दौर तनवीर साहब जो उहो आहे जॾहिं तनवीर साहब रवायत पसंदीअ खे नई रोशन ख़याली सां हम करण जी कोशिश कई आहे। ऐं उन ज़माने में नज़र अचे थो त इक़बाल जो वॾो असर आहे ऐं ज़ाहिर आहे इक़बाल ते असर सभिनी जो आहे। इक़बाल को ज़ाहिर मामूल शायदि कोन हो उन ज़माने में इक़बाल जो असर तव्हांखे उन हमअसर दौर में उर्दू हुजे ॿियूं सिंधी हुजे इक़बाल जो असर त तनवीर अब्बासी साहब मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां थो त कीअं जेको जो ॿियो दौर जेको रोशन ख़याली जो दौर शुरू थिए थो त तनवीर अब्बासी साहब कीअं उनखे रिवायती शायरीअ खे नवां मौज़ू खणी थो अचे। मां तव्हांखे ॿ टे मिसाल ॾियां ग़ज़ल आहे उन दौर जो वरी बज़्म सुकून में असलूब रिवायती आहे ॿोली रिवायती आहे तरकीब रिवायती पर हाणे नओं फ़िक्र में अचे वरी बज़्म सुकून में को नओं मयार पैदा कर वरी बज़्म सुकून में को नओं मयार पैदा कर नवा अफकार पैदा कर नवा अशआर पैदा कर। हाणे तनवीर साहब जो मिजाज तब्दील थी वेंदो नए दौर खां बख़ील आहियूं अगर साकी त पंहिंजे मए गॾे में अच बख़ील आहियूं साकी त पंहिंजे मए गॾे में अच पियन जी तशमगी जो गम उहे महखार पैदा कर पियन जे तशमगी जो गम उहे महखार पैदा कर। मिसाल चए थो रुसी ऐं पोइ पचण में अजीब लुत्फ आहे ऐं हमदम रुसी ऐं पोइ पचण में अजीब लुत्फ आहे ऐं हमदम चवे थी दिल त हुन सां को नओं तकरार पैदा कर। ऐं तव्हां ॾिसो त रिवायत ऐं जिदत ते न खणी थो हले ऐं मता सम्झी मैं बिल्कुलु लॻाए लब सां तोखे हू तू चश्मे शौक़ मां का दीने खून बार पैदा कर फिदा हर फर्द मिलत इक़बाल जो जीवो जो मुतासिर उन जो फिदा हर फर्द मिलत तो मथा थींदो पर शर्त आहे फिदाए क़ौम थी ऐं जज़्बे ईसार पैदा कर। त इहे तव्हां ॾिसंदो त कबीर साहब जी शायरीअ में जेको ॿियो दौर आहे घणा मिसाल थी सघनि था पर ॾियां थो ॾाढे मुख़्तलिफ़ कटे कबीर साहब जे सॼे पंज मां थींदो जेको उनजो बाक़ी सॼो दौर आहे उनमें इहा दिलचस्प ॻाल्हि कबीर अब्बासी पंहिंजे असलूब में ऐं पंहिंजे तरकीबुनि में रिवायत पसंदी कोन छॾी। हाणे इहा ऐं कबीर अब्बासी साहब लाइ चवण जी ज़रूरत न आहे त कबीर अब्बासी साहब जो जेको अदबी मुतालियो जदीद थोरे क्लासिकल अदब जो रिवायती थोरे नए अदब जो उहो हुनजे हमशकनि में रूबरू वॼायो जंहिंजो गैर मामूली मुतालियो। कबीर अब्बासी साहब उहो माण्हू जंहिंखे उरूज़ ते छंद ते ॿिन्ही ते उनजी ॿिन्ही निज़ामनि ते तमामु वॾो बुनियादी उरूज़ हासिल ऐं इहो न आहे त को कबीर अब्बासी साहब खे नए दौर जी ख़बर नई अदब जी पर हुनजो जेको फैज़ बि आहे फैज़ जो तव्हां गज़ल पढ़ंदो त फैज़ जो गज़ल जो तफ़क्कुर न आहे फैज़ जो गज़ल मुकमल क्लासिकल गज़ल आहे मुकमल फैज़ गज़ल जे जेका कालम हो जेको उनजो ख़ालिद हो जेको असलूब हो उनखे कॾहिं कोन कढियो क्लासिकल दौर मां तफ़क्कुर न कढी आयो ॿियनि शाइर कढियो न ख़लास कढियो त कबीर अब्बासी साहब जो आख़िरी दौर आहे उनमें कबीर अब्बासी साहब या आख़िरी दौर जो पूरो बाक़ी दौर आहे असांखे लॻे थो त हुन पंहिंजे मौज़ू शाइरीअ में नवां मौज़ू दाख़िल कया। मिसाल तौर शेख अयाज़ पंहिंजे शाइरीअ में मावी नैसर लिखी ससुरी नैसर लिखी सोनी नैसर लिखी ऐं अयाज़ तक़रीबन पर उहो कया छा में कोई कया हुन बैतनि में
शेख अयाज़ जो सॼो कमु बहितर मिलियो ऐं छो त हू सुर में बहितर लिखियल आहे पर तमीर अब्बासी साहब नज़्मनि में तव्हां ॾिसंदो त नज़्म उनखे लिखिया आहिनि टाइम जे माने घणा ॿुधायां पर आख़िरी मिसाल ॾिसो उन में हुन माण्हू हुन बजाए जो माण्हू नहीं क्रिएट करे पर हुन तख़तुब कयो आहे माण्हूअ सां सुरीअ सां ससुरीअ सां त चवण जो मतिलबु इहो आहे त असांजे जदीद सिंधी शाइरी जो कमाल हो त क्लासिकल शाइरी जे किरदारनि खे उते कोन छॾींदो उनखे नए दौर में दाख़िल करण जी कोशिश कई जंहिंमें अयाज़ जो सभु कमु आहे अयाज़ सां मथे कजो कंदा आहिनि उन सिलसिले में पर तमीर साहब ॿियो उन्हनि शाइर मां आहे जिन पंहिंजे दौर जी सुहिणी पंहिंजे दौर जी मालूमी पंहिंजे दौर जी ससुरी ॾाढो नओं रवैयो पैदा करण जी उनजो नओं फॉर्म पैदा करण जी हिकिड़ी कोशिश कई ऐं उहो फॉर्म ज़ाया त जीअं कान मक़बूल जो तरक़ी पसंदी जो हो रोशन ख़्याली जो हो मज़ाहिमत जो हो ऐं उन दौर जी सॼी रोशन ख़्याली जो तमीर अब्बासी साहब जी जेका शाइरी जो दौर आहे बाक़ी सॼो उन में असांखे हू वतन दोस्त शाइर तौर असांखे हू तरक़ी पसंद शाइर तौर हू असांखे जवालियात पहिरीं हुअसि फितर पसंदी पहिरीं हुअसि ऐं मां इहा ॻाल्हि हिते तव्हांजे साम्हूं गुज़ारिश कयां त तनवीर आख़िर ताईं पंहिंजे दौर जे वॾे में वॾे शाइर शेख अयाज़ खां मुतासिर सफ़र आहे तनवीर जे कलाम में को ज़रो बि नज़र पहुचे त पोइ तनवीर उन खां बि बसर कबूल कयो हुजे हा नारायण शाह खां वॾो मुतासिर ऐं इहो ई सबबु आहे जो इहा ॻाल्हि तनवीर साहब ते तनक़ीद बि थी सघे थी ऐं थी सघे थी जाइज़ करणु त तनवीर साहब नारायण शाह जो एॾो शानदार इतिहास लिखियो आहे जेको अॼु ताईं नारायण शाह ते उन खां वधीक वॾो इतिहास कंहिं न लिखियो हेसि ताईं नारायण शाह जो वॾे वॾो इतिहास उहो ई आहे जो तनवीर साहब कयो आहे पर उहो ई तनवीर शेख अयाज़ खे लिखणु पसंदि न कई हमसर आहे ऐं तनवीर खां मथे केरु माण्हू जेको फन ऐं फिक्र जे हिसाब सां अयाज़ जी परख करे आहे तनक़ीद बि करे सां पर हुन अयाज़ मूंखे लॻे थो त अयाज़ खां हुन शाइरी में मुतासिर आहे ऐं न अयाज़ हालांकि शाइरी में अयाज़ तमामु वॾो मथे आहे ऐं पर मुतासिर न आहे उन लिखियो बि कोन्हे ऐं उन जा जेके मौज़ू पर तनवीर साहब पंहिंजे अंदाज़ सां तरक़ी पसंदी खे रोशन ख़्यालीअ खे इन सभिनी मौज़ू खणी आहियो मां तव्हांखे आख़िर में उनजा कुझु मिसाल त कुझु मज़ो वरिती हुई शाइरी जो ऐं उहे मिसाल उन जा जेके उहे इन ख़्याल खां बि आहिनि त हाणे तव्हां ॾिसंदो त जदीद सिंधी शाइरी जे हिन करे जो हिदायत शाइर आहे जेको रिवायत पसंदीअ मां हथ नथो कढे रिवायत खे ऐं जदीद फिक्र हिड करणो हुजे नवां फितना नवां तूफ़ान खणी दिल में करार आयो नवां फितना नवां तूफ़ान खणी दिल में करार आयो इलाही ख़ैर जो मुझे चमन में अॼु बहार आयो जॾहिं मां ज़िंदगानीअ खां थी वियसि तंग दुनिया में तॾहिं ऐं मौत तुंहिंजी अहमियत ते एतबार आयो अज़ल खां वादी उल्फत में अॼु ताईं ॾिठो आहे मुंहुं वयो जो मुर्कदो ऐं जेको आयो अश्कबार आयो ख़िज़ां जे खून जी सुर्खी ख़िज़ां जे खून जी सुर्खी गुलनि में अॼु ॾिसां थो मां जमालियाती मिज़ाज जो हूंदो आहे ख़िज़ां जे खून जी सुर्खी गुलनि में अॼु ॾिसां थो मां माना ख़िज़ां जो वई हली आहे रंग पड़ा खणी वई आहे रंग खणी कोन वई आहे वरी ॾेई वई आहे ॿार खे इहा जेका कमाल अथसि ख़िज़ां जे खून जी सुर्खी गुलनि में अॼु ॾिसां थो मां अंदाज़ दिगल मुझे चमन में अॼु बहार आयो मलाइका ख़ुदि थिया हैरान उन्हीअ जे जुर्म जरात ते उन जुरत ते इक़बाल का मुतासिर न ऐं इन ज़माने में खणी सो ॿारे असिया पए करे मुझ ते गुबार आयो यकीन कहिड़ो रखी सघंदो उहो तनवीर कंहिं शइ में न जंहिंखे ज़िंदगीअ ते एतबार आहे मां तव्हांखे कीअं हिकु मिसाल मौका ते तंदुरुस्ती जी तनवीर साहब शाइरी में घणो ई तमामु वॾो कलाम आहे पर हीउ नंढो छह सिटो आहे मां तव्हांखे ॿुधायां थो कालब असलूब बंदिशूं घाड़े तो कोई रिवायत फिक्र न हो दीदे शौक के जलवन जे मुकाबिल त करूं दीदे शौक के जलवन जे मुकाबिल त करूं हैरते दीदे हैरान के ॾिसी रहंदासीं हैरते दीदे हैरान के ॾिसी रहंदासीं सिंध जेको बि मिटाइण थो घुरे तुंहिंजो वजूद सिंध जेको बि मिटाइण थो घुरे तुंहिंजो वजूद अहिड़े कमज़र्फ़ ऐं नादान खे ॾिसी रहंदासीं अचु त रोशन कयूं अॼु सुबुह
सुनो वतन के तनवीर ज़ुल्म ते शामिल गरीबा के ॾिसी था ॿ मिसाल बाद में ॾियां थो तनवीर साहब शाइर मिज़ाज तनवीर साहब जी जेका मज़ाहिमत है उहा नरम नाज़ुक जमालियाती थरला कलम वारी आहे अयाज़ वारी बाहि तनवीर में न आहे उहो मिज़ाज में न आहे नारायण शाह मामूद जंहिंमें माना ॾुखी ॻाल्हि कढी त तमामु हिकिड़े लताफ़त सां कढी इहो मिज़ाज आहे नवा फितना नवा तूफान खणी दिल में करार आयो नवा फितना नवा तूफान खणी दिल में करार आयो इलाही खैर जो मुझे चमन की तो केड़ा केड़ा बड़ी नहीं नवा फितना नवा तूफान खणी दिल में करार आयो इलाही खैर जो मुझे चमन में अज बहार आयो जॾहिं मां ज़िंदगानी खां थी वियुसि कंद दुनिया में तॾहिं ऐं मौत तुंहिंजी अहमियत ते एतबार आयो ही जेको मूंखे तमामु वणंदो आहे हमेशह ऐं कंहिं ज़माने में बिल्कुलु जॾहिं तनवीर साहब हयात मज़मून ॾिनो ऐं ही गज़ल तनवीर साहब जे सॼे मिज़ाज खे मां गज़ल खे सही शाइरी जी पढ़ी आईंदा पर ही गज़ल उनजी सॼी मिज़ाज ऐं शख़्सियत वजूद जो आईंदा आहे ऐं मां इहो यादि कई जे मुतमइन न थियासीं करार कुझु त मिलियो जे मुतमइन न थियासीं करार कुझु त मिलियो अथाह समुंड मां हिकु कतरो यार कुझु त मिलियो माना हिकिड़ी अहिड़ी दिलचस्प कैफियत है जंहिंमें कुनूतियत या पेसिमिज़म जी सूरत हाल आहे पर शायर उन नाउमीदीअ में उम्मीद जो उन को पासो कढी थो वठे ऐं पंहिंजी ॻाल्हि जो जेको गुज़ारी आहे उहा उम्मीद थो करे जे मुतमइन न थियासीं करार कुझु त मिलियो अथाह समुंड मां हिकु कतरो यार कुझु त मिलियो हज़ारे दर्द सवे ग़म असांजा थी वया असांजा थी मिलियो न दिल खे अगरि हिकु करार कुझु त मिलियो असांखे माग जे बदिरां मिलिया थिका थावा असांखे माग जे बदिरां मिलिया थिका थावा असांखे दोस्त सरे रह गुज़ार कुझु त मिलियो असां त हक़ जीते ॻोल्हा कई ज़माने में असां त हक़ जीते कई ॻोल्हा ज़माने में मिलियो असांखे जे बदिले में दार कुझु त मिलियो ऐं हाणे तव्हां ॾिसो त मज़ाहिमती जमालियाती हर क़िस्म जा एहसासाती सभु शयूं पर हुनजो जेको अंदाज़ ऐं लहजो पंहिंजो आहे नज़र जा आख़िरी ॿ टे बंद असां चमन खां त मायूस थी विया हुआसीं असां चमन खां त मायूस थी विया हुआसीं ख़िज़ा मिली न मिलियो जे बहार कुझु त मिलियो असां त बूंद घुरी थे असां त बूंद घुरी थे असांखे बाहि मिली असां त बूंद घुरी थे असांखे बाहि मिली फलक ॾिनो जे ही बरको शरार कुझु त मिलियो ऐं आख़िरी बंदस अवां खां कुझु बि मिलण जी उम्मीद कोन हुई अवां खां कुझु बि मिलण जी उम्मीद कोन हुई लथो ॾे थोरो घणो दिल जो बार कुझु त मिलियो साहब असांजी 20वीं सदीअ जे उन्हनि माण्हुनि मां जेको शख़्सी करण बेदार माण्हू वाक़िदार माण्हू शफ़ीक़ माण्हू ॾाढो माण्हू ऐं अदब जे क्लासिकल दौर ते जदीद अदब ते हुनजी दस्तरस ऐं हुन कम ऐं तहक़ीक़ हुनजो नस्ल या नज़मी सफ़रनामा सिंधी कमु हल कयल पर जेकॾहिं तव्हांखे सिंधी ॿोलीअ जो जमालियाती नस्ल पढ़ण जो यकीनन घणा कान पर तव्हांखे जेको ही किताब सफ़रनामो सिंधी ॿोलीअ में जमालियाती नस्ल जेको आहे उहो कीअं लिखिजे उनजो हिकिड़ो मिसाल ही किताब आहे सिंधी ॿोलीअ जे हसीन तरीन सफ़रनामनि में जेकॾहिं कंहिं माण्हू सफ़रनामा लिखिया आहिनि त उन तनवीर साहब आहे आगा सलीम आहे ऐं इहे ॿ ख़ासि तौर ते ऐं त मां सम्झो त केतिरो घर पासां माण्हू ऐं शाइरी में अदब में नस्ल में तहक़ीक़ में तनक़ीद में ऐं परख में अफ़सोस त तनवीर साहब खे हेॾी वॾी हयाती न मिली सघी 65 साल खां वॾी उमिरि न आहे ऐं तनवीर साहब 65 साल गुज़रियो इस्लामाबाद में जॾहिं हुन माण्हू जी ॿी वॾाई ॾिसो त डॉक्टर हो पाण ऐं पंहिंजी वसियत कयईं त मां गुज़ारे वञा त मुंहिंजूं अखियूं ऐं जेके बि ऑर्गन्स ॾेई सघो था उहो ॾेई छॾियो
वसीयत कई वो बाद में फैमिली दायरा तक फैमिली ला तकलीफ दे होंदी तो नाए उन कोन करो तनवीर साहब या वसीयत कई तनवीर साहब जो इस्लामाबाद में जो दौर गुजरियो कोई कॾहिं मजाकिर पर मकली सुजान अमर जलील साहब ने ॿुधाया त मां तनवीर साईं गॾु ऐं जेको हुसैन राशि साहब जो फर्ज़ंद राशि साहब जेको आर्टिस्ट भी है जेको फोटोग्राफी भी है इस्लामाबाद में वो तनवीर साहब जो आशिक़ ज़ाल आया राशि बिल्कुल वो उनके असां हूंदासीं वो हयात हूंदो आया राशि वो उनके तमामु घणो हलाए थी को वरी ईंदासीं काफ़ी दफ़ा नथिया करे ॿियनि इलाइक़नि में तनवीर साहब सां सफ़र जाम गुज़रिया ऐं वो जेतिरो इल्मी तरह ऐं फिक्री तरह ऐं फनी अदबी तरह दिलरुबा माण्हू पर ज़ाती सोबत ऐं कचरनि में अहिड़ो ई लाजवाब इंसान हो अखियूं लॻी साईं हाँ लॻियो हा मां तव्हांखे मुबारकबाद ॾियां त तव्हां तनवीर साहब ते अॼोकी इंतहाई शानदार वेब ठाही आहे ऐं मां हिकिड़ी गुज़ारिश ते अॼोकी प्लेटफॉर्म ते मुतालबो करणु चाहियुसि ॾाढो महमूद ॾाढी सुठी ॻाल्हि कई त जेको रिसालो सचल साईं जो तरतीब ॾिनो आहे तनवीर साहब असां हिन ते मुतालबो न कयूं उहो शाये कयो वञे ऐं ॿी ॻाल्हि त तनवीर साहब जा अक्सरती किताब अण न पाए मार्केट में आहिनि गुज़िरियल 20-25 सालनि खां बाज़ार में माण्हुनि खे नओं नस्ल किथां पढ़ंदी वो आइनी को किताब इन करे मां सम्झां थो त हेॾा इदारा वेठा आहिनि ऐं प्राइवेट प्रोफेशनल वेठा आहिनि ऐं उन्हनि खे इशाअत में आणणु खपे ऐं बाक़ी त दुख दर्द सां हीअं समुझ था तव्हां इहो कमाल कयो आहे कमाल कयो आहे पर हर को माण्हू अञा नथो पढ़े नेट ते इहो ज़रूरी थियो ज़बरदस्त शानदार कमु थियो हा प्रेम कंदा पर बहरहाल महफ़ूज़ थियणा हिन कम सां गॾोगॾु जेकॾहिं को वरी पब्लिशर प्रिंट कराइणु चाहे ॿीहर वो गॾु करणु चाहे त मां तनवीर साहब जा किताब बेमिसाल आहिनि शानदार आहिनि तव्हांजो Thank you so much, sir. तमाम बेहतरीन इंफॉर्मेशन तव्हां असां ताईं ट्रांसफर कई ऐं डॉक्टर तनवीर अब्बासी जे हर दौर जे हिसाब सां कहिड़े कहिड़े दौर में हुन छा छा कयो ऐं रवायतुनि खे जदतुनि खे कीअं पंहिंजी शायरी में एक्सप्लेन कयो आहे ॾाढो सुठी इंफॉर्मेशन तव्हां सां शेयर कई ऐं हमेशह वांगुरु अॼु जे लेक्चर में नोट्स सिखण जी जॻह मिलियो तव्हां सां थैंक यू सो मच ऐं हाणे मां दावत ॾींदसि हैदराबाद रोशन ख्याल फॉर्म जो चेयरमैन आहे डॉक्टर हमीद सुब्रोल खे मां दावत ॾींदसि स्टेज ते अचनि फॉर वर्ड ऑफ थैंक्स